नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद समेत मुल्क जे मथां इलाइक़नि में चोमासे जी बरसातन जो सिलसिलो शुरू थी वियो। चोमासे जी बरसातन जे नतीजे में छंछर ऐं आचर ते पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे नंढनि नालनि ऐं वॾनि शहरनि में अर्बन बिल्डिंग जो इम्कान आहे, जॾहिं त हिन दौरान कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं KPK जे जाबलू इलाइक़नि में लैंड स्लाइडिंग जो बि इम्कान आहे। गर्मी जी सतायल शहरनि लाइ सुठी ख़बर इहा आहे त झाड़न शहर, इस्लामाबाद, रावलपिंडी समेत मुल्क जे अक्सर इलाइक़नि में चोमासे जी बरसातन जी शुरुआत थी चुकी है। बरसातूं पवण सबबि झाड़न शहर जो मौसम खुशगवार थी वेंदो। मौसमियात खाते मूजिब चोमासे बरसातन वारो हवाऊं हाणे शिदत सां मुल्क जे मथां ऐं विच वारे इलाइक़नि में दाख़िल थी चुकियूं, जॾहिं त छंछर ते चोमासे जी हवाउनि जी शिदत में वधीक इज़ाफ़ो थी वेंदो। मौसमियात खाते जे तर्जुमान राशिद बिलाल जो चवणु आहे त अॼु खां अंगारे ताईं कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा में तूफ़ान ऐं खिवणनि सां गॾु बरसात जो इम्कान आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।